नाज़रीन, अमीर मुक़ाम चयो आहे त ज़िंदा क़ौमूं पंहिंजे हीरोज़ खे नाहिनि विसारींदियूं। वज़ीर आज़म जे सलाहकार अमीर मुक़ाम चयो आहे त नवाज़ शरीफ़ पर ॾेही दॿाउ बावजूदि एटमी धमाका कया। नून लीग हमेशह मुल्क जी बक़ाई सालमियत लाइ सख़्त फ़ैसिला कया। इमरान ख़ान KPK जा सरकारी वसीला पंहिंजे ज़ाती मुफ़ाद लाइ इस्तेमालु कया। नाज़रीन, अमीर मुक़ाम चयो आहे त ज़िंदा क़ौमूं पंहिंजे हीरोज़ खे नाहिनि विसारींदियूं। वज़ीर आज़म जे सलाहकार अमीर मुक़ाम चयो आहे त नवाज़ शरीफ़ पर ॾेही दॿाउ बावजूदि एटमी धमाका कया। नून लीग हमेशह मुल्क जी बक़ाई सालमियत लाइ सख़्त फ़ैसिला कया। इमरान ख़ान KPK जा सरकारी वसीला पंहिंजे ज़ाती मुफ़ाद लाइ इस्तेमालु कया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।